त छा मनोहर, तुंहिंजो मतिलबु आहे त सिंधियुनि पंहिंजी क़ाबिलियत, पंहिंजी मेहनत, पंहिंजी ईमानदारीअ सां जेको बिज़नेस एम्पायर खड़ो कयो आहे उनजी का इम्पोर्टेंस कोन्हे? आकाश, मूं किथे ईअं चयो? त छा चयो तो त सिंधी ग़लति दिशा में डोड़ी रहिया आहिनि? सिंधी सिर्फ़ पैसे जी ताक़त सां दुनिया हासिल करणु था चाहिनि and that we Sindhis are nothing but money making machine? मूं पैसे कमाइण जे ख़िलाफ़ कुझु बि न ॻाल्हायो। मूं चयो त पैसो सिंधियुनि जी सुञाणप कोन्हे। मनी इज़ नॉट अवर आइडेंटिटी। असांजी सुञाणप त पैसे खां मथे कुझु अलॻि, कुझु अनमोल आहे। उहा आहे असांजी सिंधू घाटीअ जी सभ्यता, असांजी संस्कृति, जंहिंखे सॼी दुनिया क़बूल कयो आहे, जंहिंखे सॼो विश्व सन्मान जी नज़र सां ॾिसे थो। असां उनखे पासीरो रखी उनखे नज़रअंदाज़ कंदासीं त असांजी जाति संकट में अची वेंदी। असां पंहिंजो अस्तित्व ई विञाए वेहंदासीं। ऐं असां जेको विश्व जे आर्थिक विकास में योगदान ॾिनो आहे, असां सिंधियुनि ट्रेडिंग, मैन्युफैक्चरिंग, बिज़नेस, इंडस्ट्रीअ में जेको नालो कमायो आहे, छा उनजो क़दुरु न थियो आहे? ज़रूरु क़दुरु थियो आहे, पर आकाश, ज़िंदगीअ जो हिकु ॿियो पहलू बि आहे। असांजी संस्कृति, असांजी सोच, जेके ॿियनि जातियुनि खां निराला आहिनि, सुंदर आहिनि। ऐं हिते ई असां सिंधी पुठिते रहिजी विया आहियूं, कमज़ोर आहियूं। पर पंहिंजी भाषा ऐं संस्कृतीअ खां परे रही असां ॾाढी वॾी ग़लती करे रहिया आहियूं। इहो मां तोखे सम्झाए रहियो आहियां आकाश। हिन मीडिया ऐं इंटरनेट जे ज़माने में हर कंहिंखे ग्लोबल थियणो थो पवे मनोहर। असां पंहिंजी भाषा ऐं संस्कृतीअ खे पकड़े वेहंदासीं त पुठिते पइजी वेंदासीं। असां सभिनी खे उहा ई भाषा ॻाल्हाइणी थी पवे जेका हर को सम्झे, उहा ई संस्कृति अपनाइणी थी पवे जेका हर कंहिंखे अट्रैक्ट करे। तोखे ख़बर नाहे मनोहर त विश्व भर में पखड़ियल सभु सिंधी अॼु साॻी ज़िंदगी जी रहिया आहिनि। वी आर ग्लोबल नाउ, अंडरस्टैंड? नथिंग रॉन्ग। ग्लोबल जियो, ग्लोबल खाओ, ग्लोबल पायो, कुझु ग़लति न आहे। पर अंदरी सोच त पंहिंजी रखो। अमेरिकन, इंडियन या यूरोपियन सिंधी पंहिंजे अंदरि दिलि त सिंधी रखनि। विकास जी दिशा में अॻिते वधंदे ग्लोबल बणजणु शायदि ग़लति न बि हुजे, पर अरे भाई, कंहिंखे टाइम आहे इहो सभु सोचण जो मनोहर? मां बिज़नेसमैन आहियां, मूंखे 24 कलाक बि घटि था पवनि। इंटरनेशनल लेवल ते बिज़नेस संभालणु मज़ाक कोन्हे मनोहर। तूं तूं त आहीं कलाकार, तोखे त वक़्तु ई वक़्तु आहे। मतलब पंहिंजी भाषा ऐं संस्कृतीअ जो वास्तो सिर्फ़ साहित्यकारनि ऐं कलाकारनि सां आहे। असीं पंहिंजे सिंधी पिणे खे बचाइण लाइ कोशिश कंदा रहंदासीं। असीं पंहिंजी सुञाणप बरक़रार रखण लाइ कशमकश कंदा रहंदासीं। ऐं तूं सिर्फ़ पैसो कमाईंदो रहंदे। तुंहिंजो वास्तो सिर्फ़ पंहिंजे फ्यूचर सां आहे, पंहिंजे कल्चर सां न। पंहिंजी जातीअ लाइ तूं कुझु बि न कंदे। पंहिंजी जातीअ सां तुंहिंजो को वास्तो कोन्हे। छो? चैरिटीअ जा कम बिना पैसे थी रहिया आहिनि। सिंधियुनि लाइ हॉस्पिटल्स, कॉलेजिस, धर्मशालाऊं, इन सभ लाइ मूं केतिरो पैसो ॾिनो आहे, तोखे त ख़बर आहे। चैरिटीअ जो कम बि ज़रूरी आहे। काफ़ी सिंधी भाउरनि खे इन सां मदद मिली रही आहे। तूं सुठो करे रहियो आहीं जो पंहिंजे बिज़नेस जी कमाईअ मां कुझु तूं पंहिंजे सिंधियुनि जे भले लाइ ख़र्चे रहियो आहीं। पर आकाश, उन बावजूद बि हिकु वॾी कमी, हिकु वॾो संकट पंहिंजे जातीअ जे साम्हूं अची बीठो आहे। सुञाणप जो संकट, आइडेंटिटी क्राइसिस। मनोहर, तुंहिंजी ॻाल्हि सही बि हूंदी, पर बिज़नेस कंदे असां सिंधियुनि खे ॿियनि सां रिलेशन रखिणो थो पवे, उन्हनि सां मिक्स थियणो थो पवे, उन्हनि जी भाषा खे सम्झणो थो पवे, उन्हनि जे फेस्टिवल में हिसो वठिणो थो पवे। ईअं करण खां केरु थो रोके?
बिज़नेस कंदे, रिलेशन्स रखंदे ॿियनि खे, गैर सिंधियुनि खे पंहिंजे रूट्स, पंहिंजी जातीअ, पंहिंजी संस्कृतीअ, पंहिंजी अचीवमेंट्स जी ॼाण बि त ॾियो। पर गैर सिंधी असांजी मज़ाक कनि, असांखे निंधणको, यतीम चवनि, इहो तूं क़बूल कंदे? उहा बेइज़ती सही सघंदे? हरगिज़ न। त उहो ई त थी रहियो आहे। तोखे बिज़नेस कंदे फुर्सत किथे आहे जो तूं सोचे सघीं त ॿिया असां सिंधियुनि जे बारे में छा चई रहिया आहिनि। त असां सिंधियुनि जी पंहिंजी का भाषा कोन्हे, असां सिंधियुनि जी पंहिंजी का संस्कृति कोन्हे, पंहिंजी का सुञाणप ई कोन्हे। असां सिंधी रुगो पैसे जे ज़ोर ते सुञाता था वञूं। माण्हू असां ते खिलनि था ऐं असां ते उनजो को असरु कोन्हे। दोस्त मनोहर, तो वांगुरु दिमाग़ मूं वटि बि आहे। मां बि तो वांगुरु सोचे सघां पियो, पर शायदि मूं वटि तो जहिड़ी दिलि कोन्हे। पंहिंजी भाषा, पंहिंजी संस्कृतीअ सां प्यार कंदड़ दिलि, पंहिंजे रूट्स, पंहिंजी कम्यूनिटीअ सां जोड़ींदड़ दिलि। ऐं जे अहिड़ी दिलि आहे बि त चमक दमक पुठियां डुकंदड़ मुंहिंजे दिमाग़, कंपटीशन जे हिन ज़माने में सभिनी खां अॻिते निकिरी वञण जी ख़्वाहिश रखंदड़ मुंहिंजे दिमाग़ मुंहिंजे दिलि खे मात ॾिनी आहे। ऐं शायदि इन करे मां